यूहन्ना अध्याय 2। काना नगर में येशूअ जो पहिरियों चिन्ह चमत्कार। 3 ॾींहं ते गलील क्षेत्रनि जे काना नगर में कंहिंजी शादी हुई। उन में येशूअ जी माता मरियम भी आयल हुई। उन शादीअ में येशू ऐं संदसि जे चेलनि खे भी न्योतो ॾिनो वियो हो। जॾहिं दावत में अंगूर जो रस ख़तम थी वियो त मरियम येशूअ वटि वञी करे चवण लॻी, उन्हनि वटि अंगूर जो रस ख़तम थी वियो आहे। इन ते येशूअ उन खे चयो, हे नारी, इहो सभु तूं मूंखे छो ॿुधाए रही आहीं? मुंहिंजो वक़्तु अञा न आयो आहे। मरियम नौकरनि खे चयईं, जीअं येशू तव्हांखे चए उहो ई कजो। उते 6 वॾा मिटीअ जा ख़ाली मटका पिया हुआ, जंहिंमें लॻभॻि 75 खां 125 लीटर पाणी भरे सघिबो हो। धार्मिक सभाउनि में शामिल थियण खां पहिरियों यहूदी माण्हू पंहिंजी परंपरा जे अनुसार इन मटकनि मां पाणी कढी करे पंहिंजो शुद्धीकरण कंदा हुआ। येशूअ नौकरनि खे चयईं, मटकनि में पाणी भरे छॾियो। सो उन्हनि मटकनि खे पाणीअ सां टिमटार भरे छॾियऊं। पोइ येशूअ उन्हनि खे चयो, हाणे इन मां थोरो पाणी कढी करे दावत जे प्रबंधक वटि खणी वञो। नौकरनि उहो ई कयो। जॾहिं उन प्रबंधक उहो पाणी चखियो जेको हाणे बदिलजी करे अंगूर जो रस थी वियो हो, पर उनखे इहा ख़बर न हुई कि इहो अंगूर जो रस किथां आयो आहे। पर जिन नौकरनि पाणी कढियो हो उन्हनि खे इहा ख़बर हुई। तॾहिं प्रबंधक दूल्हे खे सॾु करे चयईंसि, हर हिकु ॼणो पहिरियों सुठो अंगूर जो रस ॾींदो आहे, ऐं जॾहिं महिमान उनखे पी करे ढउ कंदा आहिनि त उन खां पोइ हल्को अंगूर जो रस ॾींदो आहे। पर तूं अञा ताईं सुठो अंगूर जो रस बचाए रखियो अथई। येशूअ गलील क्षेत्र जे काना नगर में इहो पहिरियों चिन्ह चमत्कार करे पंहिंजी महिमा खे प्रगट कयईं ऐं हुन जे चेलनि संदसि ते विश्वास कयो। इन खां पोइ येशू पंहिंजी माता, पंहिंजे भाउरनि ऐं चेलनि सां गॾु कफरनहुम नगर में वियो ऐं कुझु ॾींहंनि ताईं उते ई रहियो। येशूअ जो मंदर मां वापारियुनि खे कढणु। जॾहिं यहूदियुनि जे फसह जो त्योहार वेझो हो त येशू यरूशलेम शहर में वियो। उते मंदर में येशूअ ॾिठईं कि माण्हू बलिदान करण जे लाइ ढोर ढगा, रिढूं बकरियूं ऐं कबूतर विकिणे रहिया आहिनि ऐं पैसा मटाए मंदर जा सिक्का ॾियण वारा पंहिंजी मेजुनि ते वेठा आहिनि। सो येशूअ ॾोरियुनि जो हिकु चाबुक ठातईं ऐं उन सां रिढुनि, बकरियुनि ऐं ढोर ढगनि सां गॾु सभिनीनि खे मंदर मां ॿाहिरि कढी छॾियईं ऐं पैसा मटाए मंदर जा सिक्का ॾियण वारनि जा पैसा विखेरे छॾियईं ऐं उन्हनि जी मेजुनि खे ऊंधो करे छॾियईं ऐं कबूतर विकिणण वारनि खे ईअं चयईं, इन्हनि खे हितां खणी वञो। मुंहिंजे पिता जे घर खे धंधो करण वारी जॻहि न ठाहियो। इन ते हुन जे चेलनि खे पवित्र शास्त्र जी इहा ॻाल्हि यादि आई, तुंहिंजे मंदर जे लाइ मुंहिंजो उत्साह ईअं आहे कि मञो मुंहिंजे अंदर में बाहि थी ॿरे। इन ते यहूदी धर्मगुरुनि येशूअ खे चयो, तूं असांखे अहिड़ो कोई चमत्कार ॾेखार जंहिंसां इहो साबित थिए कि तोखे इहो सभु कुझु करण जो अधिकार आहे। येशूअ उन्हनि खे जवाबु ॾिनो, इन मंदर खे तोड़े छॾियो ऐं मां इन खे 3 ॾींहंनि में वापसि ठाहे छॾींदुमि। इन ते यहूदियुनि हुन खे चयो, इन मंदर खे ठाहिण में 46 साल लॻा आहिनि ऐं तूं चहीं थो कि मां इन खे वापसि 3 ॾींहंनि में ठाहे सघंदो आहियां। पर येशूअ उन्हनि खे इहा ॻाल्हि पंहिंजी देह रूपी मंदर जे बारे में चई वई। सो जॾहिं येशू मौत मां जी उथियो त हुन जे चेलनि खे इहा ॻाल्हि यादि आई कि येशूअ इहो चयो हुई। इन जे करे चेलनि पवित्र शास्त्र ऐं येशूअ जी ॻाल्हियुनि ते विश्वास कयो। येशू माण्हुनि जे दिलुनि खे ॼाणींदो आहे। फसह जे त्योहार जे ॾींहं में जॾहिं येशू यरूशलेम शहर में हो त चङनि ई ॼणनि हुन जे मथां विश्वास कयूं, छोकी उन्हनि येशूअ जे द्वारा ॾाढा चिन्ह चमत्कार थींदे ॾिठऊं। पर त बि येशूअ माण्हुनि जे मथां भरोसो न कयईं, छोकी हुन खे माण्हुनि जे स्वभाव जे बारे में इहा ख़बर हुई कि उहे कीअं बदिलजी वेंदो आहे। येशूअ खे इहा ज़रूरत न हुई कि कोई हुन खे माण्हुनि जे स्वभाव जे बारे में ॿुधाए, छोकी उहो पाण ई ॼाणींदो हो कि माण्हुनि जे दिलुनि में छा आहे।